बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे बाबरकत नाले सां जेको निहायत ई रहम करम वारो आहे। रहमान आहे, रहीम आहे, जेको असांजे दिलनि जा राज़ ख़ूब ॼाणे थो। मोहब्बत जा हज़ारे किस्सा तव्हां ॿुधा हूंदा, बेवफ़ाई जा किस्सा बि ॿुधा हूंदा। मोहब्बत में आज़माइशूं बि थींदियूं आहिनि, तकलीफ़ूं बि थींदियूं आहिनि। पर अॼु जेको मां मौज़ू मोहब्बत जो तव्हां सां शेयर थो कयां त इन मोहब्बत जो अंदाज़, इन जूं आज़माइशूं, इन जूं तकलीफ़ूं कुझु अलॻि क़िस्म जूं आहिनि। जेको इंसान मोहब्बत जे करे हेॾियूं आज़माइशूं, हेॾियूं तकलीफ़ूं, हेॾियो ज़माने सां जंहिं मोह ॾिनो, हीअ हिकु किताब जी कहाणी का कोन्हे। तफ़सील ॾेता हलूं। हिकिड़नि वालिदैन खे हिकिड़ो पुटु हुयो जेको ॾाढो सुलक्षणो, सुहिणो, सेबतो, बा इख़लाक़, ऐं उन्हनि जो ॻाल्हाइण ॿोल्हाइण जो अंदाज़ बि पंहिंजे माइटनि खे ॾाढो वणंदो हुयो। प्राइमरी तालीम पंहिंजे ॻोठ मां हासिलु करे जॾहिं शहर वधीक पढ़ण लाइ वियो, शागिर्द चाहींदो आहे त मां रोज़ हर शागिर्द खां मुख़्तलिफ़ हुजां। ईअं रोज़ जे रूटीन सां ही पाण खे हर वक़्तु साफ़ सुथरो सींगार करे ऐं स्कूल में जॾहिं वेंदो हो त छोकिरा काफ़ी हिन खां मुतासिर बि थींदा हुया ऐं हिन सां घणी दोस्तियूं बि छोकिरा चाहींदा हुया। छोकिरे जो हिकिड़ी छोकिरी सां प्यार थी वियो। हिक ॿिए खे ॾिसी नंढापन, हर वक़्तु हिक ॿिए जी तात रहंदी हुई। आख़िर छोकिरो अंग्रेज़ी स्कूल पढ़ंदो बि हुयो। छोकिरे खे इहो ई आसरो हुयो त हीअ छोकिरी मूंसां ई मोहब्बत करे थी ऐं मोहब्बत कंदी बि हुई त हीअ शादी बि मूंसां कंदी। छोकिरे जॾहिं हुनखे ॿुधायो त मां तोसां मोहब्बत थो कयां, तूं बि मूंसां प्यार थी करे, छो न पाण शादी कयूं, त उन छोकिरीअ जो जवाबु हिनखे इहो हुयो त मां ॿाहिराड़ी में त मूर कंहिंसां शादी कंदमि ई कोन। मां शादी कंदमि त शहर में सुठे पढ़े लिखे सां ऐं जेको ज़मींदार बि हुजे। छोकिरो मायूस थी पंहिंजे घर आयो। पीउ हिनखे चयो त बाबा तोखे असां हिकिड़ो धंधो खोले ॾियूं। छोकिरे चयो त मां ॿाहिरि मुल्क वेंदुसि। हाणे छोकिरो पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ जे गुबार खे घटि करण लाइ हू चए पियो त हिन मुल्क खे छॾियां त वञी अहिड़ो कुंड वसायां जिते हिन जूं यादूं बि घटि थियनि, इनकार जो अंदाज़ हुयो उहो बि मूंखां विसिरे, त मां पंहिंजी ज़िंदगी जी सुकून सां गुज़ारे सघां। वालिदैन ॾिठो त छोकिरो मतां को ग़लति कमु करे वेहे। छोकिरे खे चयूं त तोखे असां चाचे जी धीअ परणायूं था, तूं शादी कर। पीउ माउ जे इसरार ते हिन शादी लाइ त ही राज़ी थी वियो, पर हिन बि हिकिड़ी शर्त रखी त मां चाचे जी धीअ सां शादी कोन कंदुसि ऐं मामे जी धीअ सां शादी कंदुसि, जो हिन जी दिलि बि वरी मामे जी धीअ सां टच में हुई। हाणे अलाह जी कुदरत, हिते बि मोहब्बत में वरी लाड़ा था थियनि। त हाणे जेको हिन जो वालिद साहबु हुयो, उन्ही वञी उन छोकिरीअ जो रिश्तो घुरियो जंहिंजे मोहब्बत जी हिन जे पीउ खे ख़बर ई कोन हुई हिन छोकिरी सां मुंहिंजो पुटु मोहब्बत कंदो आहे। माना छोकिरे जे चाचे लाइ वञी रिश्तो घुरियो। हाणे छोकिरे जो चाचो बि हिन जो सन आहे ऐं उनजे लाइ उन रिश्तो घुरियो। रिश्तो थी वियो साॻी ॿाहिराड़ी में, साॻी घर में, ऐं छोकिरे जी शादी बि वरी मामे जी धीअ सां न थी, वरी चाचे जी धीअ सां थी। हाणे छोकिरो त अजीब इम्तिहान में पइजी वियो त या अल्लाह हे कहिड़े क़िस्म जो इम्तिहान आहे। हुते मोहब्बत पियो कयां त उहो वरी मुंहिंजे चाचे खे उहो रिश्तो मिलियो, ऐं जॾहिं मामे जी धीअ खे चाहियां पियो त वरी उहो रिश्तो बि वरी चाचे जे पुट खे मिलियो, ऐं हिन खे वरी चाचे जी धीअ सां शादी करिणो पियो। जंहिंसां मोहब्बत कंदो हुयो उन छोकिरीअ जी शादी हिन जे चाचे सां थी, ऐं उन साॻी राति में हिन पंहिंजे चाचे जी धीअ सां शादी कई। सुबुह जो हिकिड़े आॻुर ते, हिकिड़े घर ते हिक ॿिए खे जॾहिं ॾिठूं त साॻा माण्हू, साॻियो घर, हिकिड़ी राति में शादी थी। साॻी घर में आई जेका चवंदी हुई त मां महल में वञी शादी कयां, शहर में शादी कयां। आख़िर छोकिरो सदमो बर्दाश्त न करे सघियो। छोकिरो बेगानो थी वियो, रुलंदो रहियो, सभु कुझु पंहिंजे दिमाग़ तां विसारणु लॻो। माना पीउ माउ घर सॼो हिन छोकिरे खे खाइण पियो अचे। छोकिरो हमेशह तन तन्हाई में गुज़ारींदो रहंदो हुयो, कॾहिं किथे, कॾहिं किथे, कॾहिं किथे। मस्तानो थियणु लॻंदो हुयो ऐं मस्तानो थी बि वियो हो। मस्ताने थियण खां पोइ कंहिं दोस्तनि, कंहिं सॼणनि हिन खे सलाह ॾिनी त यार अजीब ॻाल्हि आहे, जंहिं माण्हूअ तोसां वफ़ाई न कई ऐं उन जे करे तूं परेशान आहे ऐं पंहिंजी ज़िंदगी दाव ते हणे थो,
इन छोकिरी जे करे जिन्हनि तोखे पालियो तातो वॾो कयो ऐं उन पीउ माउ ॾे तूं नथो ॾिसें त हीअ बि त हाणे तुंहिंजो अकुलु आहे। हिते छोकिरे जूं अखियूं खुलियूं त मां हीउ छा थो कयां, मां पंहिंजे पीउ माउ जे हसरतनि खे तबाह थो कयां, मां हीउ छा थो कयां। छोकिरे जो दिमाग़ु उतां वरियो, पंहिंजो होश कयो, उहो वञी कमाइण लॻियो ऐं पीउ माउ जो सहारो बणियो। अॼु पंहिंजे पीउ माउ सां ख़ुशि आहे, घरवारी सां ख़ुशि आहे ऐं मुहबत जा किसा जेके उन पंहिंजे दिलि में दॿाए छॾिया आहिनि त वरी उन कॾहिं बि उन किसे खे ज़बान ते कोन आंदो। असांजे हिन सॼी कहाणी मां असांखे इहो ई सबक़ु थो मिले त हिन दुनिया में जेके बि मुहबतूं आहिनि उन में सज़ाऊं बि आहिनि, जफ़ाऊं बि आहिनि, वफ़ाऊं बि आहिनि। कंहिं हिकिड़ी ॻाल्हि खे वठी माण्हू न बीहे त मां जंहिंसां मुहबत कई मुंहिंजी शादी उन सां थिए ऐं उन जे करे सॼे ख़ानदान खे, सॼे घर खे तबाह करे, सभिनी खे परेशान करे, उन नौजवान खे, उन आशिक़ खे मुंहिंजे तरफ़ां सलाम आहे त जंहिं वरी पंहिंजो दिमाग़ु ठिकाणे आंदो ऐं वरी पंहिंजे पीउ माउ जे करे, पंहिंजी फैमिली जे करे वरी हुन पंहिंजी ज़िंदगी नईं खां स्टार्ट कयो ऐं ख़ुशि थी हिन महिल उहो सुठे तरीक़े सां कमाए बि अथो, पंहिंजो घर बि हलाए थो। हीअ कहाणी मूंखे हिकिड़े दोस्त लिखी मोकिली आहे ऐं उनजे इसरार ते मां हीअ वीडियो तरतीब ॾियां थो। उमेद थो कयां त तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो। अगरि वीडियो पसंदि थिए त शेयर ज़रूरु कजो। मूंखे कंहिं ॿिए वीडियो ते ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।